दर्दन जो आदेस जेको माण्हू ॻोठ जूं सभु हदूं ओरांगे हिते अची पहुतो आहे तो हिन बंगले में नथो अची सघे। हा? रिजारे रहियो आहीं छा? मौत मौत त मौत आहे न, मौत खां कंहिंखे डपु कोन्हे। अदा ईअं आसानी सां तैमूर ख़ान असांखे बि कोन मारे वेंदो, पर ॿुध त न तैमूर ख़ान जो छा कजे। शहज़ोर ख़ान जे करे न मोटे त पाण समेत पंहिंजा सभु साथी माराईंदे। वकार खान जेके जंग जे मैदान में लहंदा आहिनि न, हुननि खे पंहिंजी मौत जी परवाह नाहे हूंदी, सम्झई? त पोइ ईअं सम्झ त हीअ ज़मीन तुंहिंजे लाइ एॾी सौड़ी करे छॾींदुसि जो तुंहिंजो वापसि वञणु मुश्किल ई न पर नामुमकिन थी वेंदो। ये तू छा पई चई? तू मासूम खे पिणे मारियो आहे, पर छो छा लाइ मारियो अथसि? बाबा साईं दुश्मनी पारी आहे चाचा अहमद खान सां, हुन जे नौजवान पुट खे मारे। हिन कहारी ते रब जी पकड़ बि नथी थिए, जो मज़लूमनि जो रत वहाईंदो वते थो ज़मीन ते। ख़ुदा पुॼंदुसि हिन खे, ख़ुदा पुॼंदुसि। दर्दन